कोतरी महमद कबीर खां ख़बर शामिल कयूं पिया। अज़हर बोयो जी रिपोर्ट मुताबिक़ कोतरी महमद कबीर भरिसां ॻोठो ग़ुलाम अकबर ख़ान लाशारी जे आल आज़म मॉडल सेकेंडरी स्कूल में जशन ईद मिलादुन्नबी प्रोग्राम मुनक़िद कियो वियो, जंहिंजी अॻुवानी स्कूल जे हेड मास्टर उस्ताद महमद साले मरी उस्ताद हमीदुल्लाह लाशारी कई। जशन जे प्रोग्राम में प्यारे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान पेश कई। जॾहिं त हेड मास्टर उस्ताद महमद साले मरी उस्ताद हमीदुल्लाह लाशारी चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जहाननि जे लाइ रहमतुल आलमीन बणिजी आया। महबूब खुदा इंसान ज़ात सां मोहब्बत जो दर्स ॾिनो आहे। असां मुसलमाननि खे घुर्जे त संदन ॾसियल वाट ते हलूं। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भाईचारी प्यार अमन जो दर्स ॾिनो आहे। असां मुसलमान तरफ़ां पंहिंजे महबूब खुदा जे आमद ते जशन ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत एहतराम सां मल्हायो वेंदो आहे। महफ़िल जशन ईद मिलादुन्नबी जी तक़रीब जे आख़िर में मुल्की सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। सुभान अल्लाह। ना रईस हूँ ना अमीर हूँ, ना रईस हूँ ना अमीर हूँ, ना मैं रात में नबिन जो सरदार अचे उहा रात शब क़द्र खां वधीक शान वारी क़ुरान नाज़िल थियो उहा रात छो न उहा रात शान वारी छो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इल्म जी फज़ीलत वधाईंदे फरमायो उतलुबुल इल्म वलो कान बिसीन, इल्म हासिल कयो अगर तव्हांखे चीन वञणो पवे। ॿी हदीस में फरमायो उतलुबुल इल्म मिनल महदी इलल लहद, इल्म हासिल कयो पींघे खां वठी क़बर ताईं। इल्म तालिब इल्म न के कायनात जो के भी ज़रो हिते दुनिया ते न थे हा, जेकॾहिं सभु कुझु थियो आहे त उन आमना जे लाल जे सब उन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ुशीअ में जेकॾहिं आसमान मां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी उम्मत जे लाइ दस्तरख़्वान अल्लाह से नाज़िल करे त पोइ छो न असांजे